नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 6.5 महीननि जी बंदिश खां पोइ सिंध सूदो सॼे मुल्क में तालीमी इदारा खुली विया आहिनि। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में 9हीं 10हीं जा क्लासिस कॉलेजिस तोड़े यूनिवर्सिटीज़ खुली वियूं आहिनि। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काणे जे नंढनि वॾनि शहरनि में तालीमी इदारा खुली विया आहिनि। हैंड सैनिटाइज़र्स, मास्क जो इस्तेमालु तोड़े समाजी विथी रखणु लाज़मी करार ॾिनी वई आहे। इन हवाले सां राब्तो कयो हैदराबाद में आवाज़ टीवी जे रिपोर्टर साकिब कुबड़ सां। जी साकिब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कोरोना वायरस सबबि जेके हैदराबाद में समेत ॿियनि शहर में जेके स्कूल जेके बंदि हुया उहे अॼु खां जेके आहिनि स्कूल खुली विया आहिनि। 9, 10, 11, 12 जा जेके स्कूल आहिनि उहे मुकमल तौर ते हैदराबाद में बि खुली विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध हुकूमत पारां जेके आहिनि कोरोना वायरस खां जेको बचाव जे हवाले सां SOPs जेके तयारु कयूं हुयूं त शागिर्दनि खे जेको मास्क लाज़मी करार ॾिनो वियो ऐं हैंड सैनिटाइज़र जेको उहो लाज़मी हुजे। हिन वक़्तु जीअं स्कूल ई खुलिया आहिनि, अॼु सुबुह साण हैदराबाद जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में जेको आहे SOPs ते जेको मुकमल तौर ते अमल दरामद थींदे असांखे नज़र आयो ऐं जेके बि शागिर्द स्कूल में दाख़िल थियनि पिया उन्हनि खे मास्क बि ॾिनो पियो वञे, स्कूल जी तरफ़ां उन्हनि खे हैंड सैनिटाइज़र बि पिणु कयो पियो वञे। असां इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो त जेके वालिदैन अचनि पिया ॿारनि खे स्कूल छॾण, उन्हनि खे वालिदैन खे जेको आहे स्कूल इंतिज़ामिया तरफ़ां इहे हिदायतूं कयूं पियूं वञनि त जॾहिं ॿार खे जेको स्कूल छॾणु अचो त हुनखे जेको आहे घरां ई जेको मास्क पहिरियल हुजे त जीअं कोरोना वायरस जेका वबा आहे जेका हुन खां बची सघे। हिन वक़्तु बि हैदराबाद जा मुख़्तलिफ़ स्कूल जेके हिन इलाइक़े में जेके आहिनि खुली चुका आहिनि ऐं SOPs ते जेको आहे मुकमल तौर ते अमल दरामद थी रहियो आहे। ठीक है साकिब, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाए रहिया हुआसीं त हैदराबाद जे स्कूल्स में SOPs ते मुकमल तौर ते अमल दरामद करायो पियो वञे। 6.5 महीननि जी बंदिश खां पोइ सिंध सूदो सॼे मुल्क में तालीमी इदारा खुली विया आहिनि। शागिर्दनि ऐं वालिदैन में ख़ुशी जी लहर छांइजी वई आहे। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काणे जे नंढनि वॾनि शहरनि में तालीमी इदारा खुली विया आहिनि। हैंड सैनिटाइज़र, मास्क जो इस्तेमालु तोड़े समाजी विथी रखणु लाज़मी करार ॾिनी वई आहे। तालीमी इदारनि में SOPs ते अमल न थियो आहे। बिजली बि बंदि आहे। ॿुधायो पियो वञे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते SOPs ते अमल कयो पियो वञे ऐं इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची में आवाज़ टीवी जो रिपोर्टर नजीब नाइट। जी नजीब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी नजीब, कहिड़ा तफ़सील आहिनि? अपडेट कजो। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 6.5 महीननि जी बंदिश खां पोइ सिंध सूदो सॼे मुल्क में तालीमी इदारा खुली विया आहिनि। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में 9हीं 10हीं जा क्लास कॉलेजिस तोड़े यूनिवर्सिटीज़ खुली वियूं आहिनि। कराची, हैदराबाद, नवाबशाह ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में तालीमी इदारा खुली विया आहिनि। इन हवाले सां असां राब्तो कयो कराची में आवाज़ टीवी जे रिपोर्टर नजीब नाइट सां। जी नजीब। जी बिल्कुल, संजा 6 महीननि खां वधीक अरसो जेको स्कूल बंदि रहिया उहे अॼु खुली विया आहिनि ऐं 9हीं 10हीं उन खां अलावा कॉलेज ऐं यूनिवर्सिटियूं जेको आहिनि उहे खुली वियूं आहिनि। समूरी सिंध जी कराची में बि जेको आहे स्कूल खुलियल आहिनि। प्राइवेट ऐं सरकारी ॿई स्कूल जेको आहिनि खुलियल आहिनि। अटेंडेंस जेको आहे ख़ासि तौर सरकारी स्कूलनि में उहा तमामु घटि नज़र आई आहे बनिस्बत प्राइवेट स्कूलनि में शागिर्दनि जो रश नज़र अचे पियो त सरकारी स्कूल जेके आहिनि उन्हनि में ॿार घटि आहिनि। SOPs तहत जेको आहे अमल नज़र अचे पियो। उनखां अलावा सूबाई वज़ीर सईद गनी जेको आहे मुख़्तलिफ़ स्कूलनि जा दौरा कया आहिनि, ख़ासि तौर लियारी, उनखां अलावा गार्डन ऐं ॿियनि इलाइक़नि में जेके स्कूल आहिनि उन्हनि जा दौरा कया आहिनि। सूबाई वज़ीर जेको आहे इत्मीनान जो इज़हार कयो आहे त जेके SOPs जेके ॿुधाई वियूं हुयूं हुकूमत पारां उन ते अमल थिए पियो। उनखां अलावा तालीमी सिलसिलो छाकाणि त केतिरनि स्कूलनि में जिते जाइ घटि हुई उते कुझु ॿारनि खे जेको आहे घुरायो वियो आहे, कुझु खे ॿियनि ॾींहंनि में घुरायो वेंदो। अहिड़ी रीति जेको आहे ॿारनि खे छाकाणि त फ़ासिले तहत जेको आहे 6 फुट जो फ़ासिलो जेको रखिणो आहे उन तहत स्कूलनि में घटि ॿारनि खे बि घुरायो वियो आहे। जॾहिं त हींअर तालीमी जेको सिलसिलो आहे उहो बाज़ाब्ता शुरू थी वियो आहे। जी ठीक है नजीब, वॾी महिरबानी अव्हांजी कराची जी सूरत हाल खां आगाह करण लाइ। अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त 6.5 महीननि जी बंदिश खां पोइ सिंध सूदो सॼे मुल्क में तालीमी इदारा खुली विया आहिनि। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में 9हीं 10हीं जा क्लास कॉलेजिस तोड़े यूनिवर्सिटीज़ खुली वियूं आहिनि।